काफिलो सवार थियो 45 माण्हू आहिनि बस में चढ़िया आहिनि मुंहिंजा दोस्तो बस रस्ते ते रुकी आ होटल ते माण्हू लथा नमाज़ पढ़ियूं मानी खाधऊं होटल ते बस में अचे वेठा पर हिकड़ी सीट बस जी खाली आ हिकड़ो पैसेंजर न आयो आ बस वारे चयो भई हीअ हिकड़ी सीट खाली आ हिकड़ो माण्हू अञा न आयो आ चयो हिते हिकड़ी खातून वेठी हुई औरत वेठी हुई अञा वापस न आई आ मुंहिंजा दोस्त वञी ॾिसनि त माई होटल जी बेंच ते वेठी आ पर अखियूं अथसि मदीने शरीफ ॾे ऐं अखियुनि मां नेड़ वहनि था पिया ज़ार ज़ार रोई रही आ बस वारन चयो अम्मा को सूर थई को दर्द थई मथे में सूर पेट में सूर का बीमारी आ त डॉक्टर घुरायूं माई वेतरियूं करे रोण लगी आ अम्मा गाल छाहे रोण जो सबब केड़ो आ माई अञा वधी करियूं करे रुनी आ बस वारा सब लही आया घणा बस वारा चे फिरी बीठा अम्मा गाल छाहे रोई छो थी माई रोई चवे थी ओ बस वारो मां हिकड़ी बद किरदार बद पेशा ज़ान्याणी औरत आया हाणे मदीनो वेझो आयो आ मुझो मुस्तफा पाका मुस्तफा जो मदीनो पाका मां हिकड़ी नापाक औरत आया अज मुखे मुझा गुनाह याद पिया रोआं थी त मुंह केड़ो खणी वेंदसि कंध केड़ो खणी वेंदसि मुंह ॾेखारण जे क़ाबिल न आहे कर दो लिल्लाह करम ए मेरे शाहे उमम दीद जलवों की उता कीजिए आंखें नम कर दो लिल्लाह करम कर दो लिल्लाह करम ए मेरे शाहे उमम जीस्त की एक घड़ी सख्त मुश्किल है घड़ी अब बुला लीजिए हमें तन में सांसें भी है कम कर दो लिल्लाह करम माई ज़ार ज़ार रोए थी तो मुंह ॾेखारण जे क़ाबिल न आहे ऐं कीअं विझां हीअड़े हेर अंगण तुंहिंजे अचण जी मुंहिंजा मेरा पेर अंगण तुंहिंजो उजरो सूंहं विञायम सूमरा सूंहं विञायम सूमरा मुंहिंजो मेरो मुंहुं थियो में वञण उते पियो में जिते हलण न आहे हू सुनरी चो सल्लल्लाहु अलैहि ॻाल्हि रोअण जी आ हक़ीक़त रोअण जी आ भाइरो दोस्तो माई जेॾीमहिल रुनिया उन बस में कुंडड़ी में हिकिड़ो अल्लाह जो वली वेठल हुयो साहिब नज़र कामिल वली वेठो आ गर्दन झुकायूं मुराक़बे जी कैफियत में आ अरे उल्टी है चाल चलते ये दीवान गाने इश्क उल्टी है चाल चलते उल्टी है चाल चलते ये दीवान गाने इश्क आंखों को बंद करते हैं दीदार के लिए हाय 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 अखियों बंद है ना गर्दन झुकेला मुराक़बे जी कैफियत में मदीने वारे जो दीदार नसीब साईं फरमाइन था वञ इन न्याणीअ खे मूं मुहम्मद जा सलाम वञी चईसि छा तो क़ुरान न पढ़ियो वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक जे पंहिंजे जानुनि सां ज़ुल्म करे वेठा आहिनि था बीव तुंहिंजे दर ते हाय 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 तुंहिंजे द्वारे ते अचनि तुंहिंजी बारगाह में अचनि ईंदा वेंदा गुनाहनि जूं माफ़ियूं मिलंदियूं वेंदियूं हाँ
ओ मिठा पर रब शल उहा अल्लाह जे अॻियां रोअण वारी ऐं मुस्तफा जे मोहब्बत में रोअण वारी अखि ॾे।